हलो हलो मिठल ठीक तो आहे न? चिलकड़ी मां ठीक आहियां। तुझो आवाज़ कननि में वियो सुल अंदर ठरी पियो आहे। त पोइ ॻोठ छो नथो अची? सफ़ा मज़ा लॻा पिया ॿियो ॿुधो अथनि त इहो जेको लालीअ जो वाक़ियो थियो उन खां पोइ ॻोठ में रुगो पुलिस बि घुमे। पागल बि मुंहिंजो बदिजी वियो आहे। हूअं मां मुड़ुसु माण्हू आहियां पर पुलिस ॾिसंदो आहियां त थोरो मेरी पोयां ज़ोर ॾींदो आहियां। असुल में छा त थोरो टेक्निकल फॉल्ट आहे। मिठल जानी तूं ॻोठ मोटी अचु न। छो शैतान त हिते ॿधो पियो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त मवाली हिते पियो आहे तोखे केरु थो तंग करे? मिठल अम्मा सेठाणी तोखे सेठाणी तंग थी करे? ॾे हाल वाल इन माणे तोखे ॼणियो हो या पोतड़े में छंडे कढियो? मिठल जानी अम्मा 5 लखनि जी लालच में मूंखे हिकु 70 साल जे पोड़े हाजी सां थी परणाए। छा सेठाणी तोखे विकिणे थी? इहा मां खाना कोन चिलकड़ी गला मुसा चिलकड़ी गला। हाँ मिठल जानी जेकॾहिं तोखे मूंखे बचाइणो अथई न त पोइ देरि न कर जल्दी अचु। चिलकड़ी तूं ॻोठ वारे बाग में अचु मां बसि उते अचां थो। हाँ सही मां अचां थी। हाँ हेलो चिलकनी मुझी मिठी चिलकनी मुझी प्यारी चिलकनी मुझी इंगड़ी वंगड़ी चिलकनी केड़ा हाल ते खुश आई मां हैं कट्टी हुई चिलकड़ी अस्पताल जो सुख छॾे अचां थो नहे ॾुख जे पोयां। चिलकड़ी मुंहिंजो इंतज़ार कजांइ हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।